सहाबी तो चवे उते जो उते महबूब आंगुर मथे गई अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना कुर्बान मदीने वारे मीरता सहाबी चवे तो मां ॾिठो हुजूर चवे पो मुंहिंजा मौला असां ते न असां ते चओ असां ते हवालैना असांजे चौधारी वसाए पर असां ते न वसाए सहाबी तो चवे मां खुदा जो कसम खणी तो चवां जाॾे मुहम्मद आंगुर जो इशारो कयो ताॾे ककर हलंदा विया मदीने जे चारई तरफ़ मींहुं वठो पे पर मदीने में कोन पियो वठे इएं पियो मदीनो चिमके जीअं कुकड़ जो आनो चमकंदो आहे ॿाहिरि झुड़ हो मींहुं हो मदीने में मींहुं कोन हो महबूब जे त हथ में आहे जॾहिं खपेसि तॾहिं वसाए मींहं खे अल्लाह पाक जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ सां मींहुं आयो मुल्ला थो चए त मींहुं वसण जी कंहिंखे ख़बर कान्हे उहो मुस्तफ़ा खे त सभु ख़बर आहे पर मुस्तफ़ा दुआ घुरे त मींहुं वसी सघे थो अदाम जा भाउ हिकिड़ो मूंखे सुवाल ॿुधायो महिरबानी करे सोचे ॿुधाइजो तकड़ सुल न कजो तव्हां मेरे तकड़ा था ॾिसजो सुवाल ही आहे 8 ॾिहाड़ा जो हिनखे मींहुं तंग कयो नेठि ॿाॾायो हूंदो या कोन ॻाल्हायो बा या अल्लाह बस कईसे मौला हाणे बस कईसे मौला हाणे बस मींहुं तंग कंदो आहे मुंहिंजा दोस्त कहिड़ी बि उञ बुख हुजे पर 2 कलाक वसे त माण्हू बेज़ार थी पए सभिनी चयो हूंदो मौला बस पर बस कान थी 8 ॾींहं वसंदो रहियो कुर्बान वञा मदीने वारे दुआ तां अॼु ताईं असर आहे अॼु सिंध में बि चवंदा आहियूं अबा जुमे ते मींहुं वठो आहे त ॿिए जुमे ताईं वसंदो इहो रसूलुल्लाह जे दुआ जो असर आहे 1400 साल थी विया पर महबूब जे दुआ जी निशानड़ी अॼु बि हले पई हिकिड़े जुमे ते वसंदो आहे त ॿिए ताईं हलंदो आहे हाणे मूंखे ॿुधाए त अदा रड़ियूं कयूं हूंदऊं या न पोइ अलाह छो न भला ॿुधियुनि सबब हो केड़ो सबब हो अल्लाह ताला फरमाए तो अबू बकर तू भी चवी तो बस उमर तू भी चवी तो बस उस्मान तू भी चवी तो बस अली तू भी चवी तो बस सबई था चो बस 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 पर मां तव्हां जे करे कोन वसायो आ जह चयो आ त वसाए हाणे जेसी ताईं उहो न चवंदो तेसी ताईं बंद कोन कंदुसे सॼो जहान भली चवे पर जंहिंजे चवण सां वसायो थम उहो ई बंद करण लाइ चवे त बंद कयां उधरी 8 ॾिहाड़े उन रहमत वारे ने भी जो अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना ऐ मौला असां ते न वसाए हाणे ओड़े पाड़े में वसाए त महबूब करीम जे चवण सां मींहुं बंदि थी वियो मालूम थियो त मींहं जी बि मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर रुगो ख़बर न बल्कि ईअं काज़ी अहमद वारा चयो त मींहं जो बि इख्तियार मुस्तफ़ा खे आहे केरु काथे मरंदो कंहिंखे ख़बर कान्हे ओ खूह जा ॾेडर ॿाहिरि निकिर केरु काथे मरंदो कंहिंखे ख़बर कान्हे ग़लति तो चवी मुंहिंजे नबी खे ख़बर आहे मुंहिंजा दोस्तो बदर वारी लड़ाईअ में हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में लड़ाईअ खां हिकिड़ो ॾींहुं चओ हिकिड़ो ॾींहुं अञा ॾाढे जो हिकिड़ो ॾींहुं बदर वारी लड़ाई खां हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में नबी करीम पंहिंजे सहाबा सां गॾिजी लठ मुबारक हथ में आहे बदर जे मैदान में पाण जाइज़ो पे वरितऊं हिते सुभाणे जंग लॻंदी सहाबी तो चवे ख़ुदा जो कसम आहे रहमत वारे नबी जे हथ में लठ मुबारक ही हिकिड़ी जॻह ते सरकार लठ खोड़े पाण फरमायो ओ फलाणा नालो खयो साहिब जो लबैक या रसूल अल्लाह सुभाणे हिन जाइ ते अबू जहल मरंदो वरी अॻिते वधिया लठ खोड़े फरमायूं फलाणा लबैक या रसूल अल्लाह सुभाणे हिन जाइ ते उतबो मरंदो या रसूल अल्लाह हाओ वरी अॻिते विया हीअ जाइ आहे सुभाणे हिन जाइ ते वलीद मरंदो सुभाणे हिन जाइ ते शेबो मरंदो ईअं नाला खणंदा विया ॿियो ॾिहाड़ो थियो लड़ाई मुंहिंजा दोस्त ॿिए ॾिहाड़े ते लॻी आहे ओ साहबी तो चए ख़ुदा जो कसम आहे महबूब जाते लठ जो इशारो करे नाला ॿुधाया हा त फलाणा फलाणा हितड़े मरंदा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा हिकिड़ो इंच न हेॾे थियो न होॾे थियो उन जाइ ते मुआजा थे मोहम्मद करीम ॿुधायो केरु काथे मरंदो चिबरा कीअं थो चवीं त कंहिंखे ख़बर कान्हे चओ त मुंहिंजे मोहम्मद करीम खे ख़बर आहे चओ मुंहिंजे नबीअ खे ख़बर
नबी करीम अलैहिस्सलाम के ख़बर आ पतो आ मत सात क़यामत कॾहिं थींदी हुज़ूर फरमाइनि था मूंखे क़यामत जो भी इल्म आ पर मां ॿुधायां इन्ही जे करे कोन थो जो इन्ही में हिकमत आ हिकिड़ियूं शयूं ॿुधाइण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि उहे ॿुधाए ॿियूं आहिनि हिकिड़ियूं शयूं ॿुधाइण जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि उहे कोन ॿुधाए ॿियूं आहिनि उन ते रुगो ईमान आणिबो आहे अल्लाह पाक मां मोहम्मद करीम खे क़यामत जो भी इल्म ॾिनो आहे अचो त मां मोहम्मद करीम तव्हांखे क़यामत जूं निशानियूं ॿुधायां ख़ुदा जो कसम आहे हदीस पाकनि जा किताब खोले ॾिसो हिकु न 50 खां मथे हदीसूं अञा 100 खां मथे हदीसूं अञा 1000 खां मथे हदीसूं हदीस जे किताबनि में मौजूद आहिनि मोहम्मद करीम क़यामत जी हिकिड़ी हिकिड़ी निशानी ॿुधाई आहे चओ सुभान अल्लाह काज़ी अहमद मुंहिंजो ॾिठल ई कोन हूंदो त मां काज़ी अहमद जा निशान किथां ॾींदुसि हितां आहे हितां रस्तो थो वञे हेॾे बाग आहे हेॾे रेस जी मस्जिद आहे हेॾे रोड आहे हेॾे बाईपास आहे हीअ फलाणी कॉलोनी आहे मुंहिंजो ॾिठल ई कोन हूंदो कीअं ॿुधाईंदुसि निशान उहो ॿुधाईंदो आहे जेको ॾिसजे जी जंहिंखे इल्मु हूंदो आहे ॾिठल हूंदो आहे क़ुर्बान वञा रसूलुल्लाह तां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला क़यामत जो भी इल्म ॾिनो आहे पर महबूब नथो ॿुधायो आहे महबूब जी मर्ज़ी आहे लेकिन अक़ीदो रखणो पवंदो मुस्तफ़ा खे क़यामत जो इल्म अल्लाह जो वली हिकिड़ो चओ त ॻाल्हि कयां चओ 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 हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह उन बुज़ुर्ग जो किताब मुंहिंजे लाइब्रेरी में मौजूद आहे मखदूम गुलाम हैदर रहमतुल्लाह अलैह जो लिखियल आहे किताब जो नालो आहे सकीनतुर रूह फी तज़किरह मखदूम सरवर नूह हेॾो वॾो किताब आहे 1000 सिफ़नि जो किताब आहे मुंहिंजे लाइब्रेरी में आहे के अचे त दावत तो ॾांसि ॾिसी वञे लिखण वारो भी आलिम आहे मखदूम गुलाम हैदर मखदूम सरवर नूह जे औलाद मंझां हो ख़ानदान में हो आलिम हो उन्ही किताब लिखियो आहे उन्ही में हिकिड़ी ॻाल्हि थो लिखे त मखदूम साहब खे कॾहिं कॾहिं ख़ुदा जे ज़िक्र जी एतिरी मस्ती हूंदी हुई जो ख़ुदा जे ज़िक्र जे मस्ती में पुटनि जा नाला बि कोन ईंदा हुअसि जेको न ख़ुदा जे इश्क में ज़िक्र में हूंदो आहे उहो दुनिया व माफ़िया खां अलॻि हूंदो आहे अल्लाह जो वली आहे ज़िक्र जी हस्ती में आहे ज़िक्र जे मस्ती में आहे ख़ुदा जे इस्तग़राक़ी हालत में आहे रब करीम सां याद में मशगूल आहे पंहिंजे पुटनि जो नालो बि विसरी थो वञेसि अहिड़ो हाल आहे उन खां हिकिड़े माण्हू चयो क़िबला मुल्ला था चवनि मुल्ला त क़ुरान में लिखियल आहे त क़यामत जी कंहिंखे ख़बर कान्हे मींहुं कॾहिं वसंदो माण्हू काथे मरंदा ॿार पेट में आहे इहा ख़बर कंहिंखे कान्हे मुल्ला चवनि था क़ुरान में लिखियल आहे तव्हांजो छा ख़्यालु आहे मखदूम सरवर नूह खिली ॾिनो पाण फरमायो त मुल्लनि क़ुरान पढ़ियो ई कोन्हे छा फरमायो मुल्लनि अल्लाह ताला क़ुरान पाक में जेको फरमायो आहे त नफ़्स खे कंहिंखे ख़बर कंहिंजे नफ़्स खे ख़बर कान्हे कंहिंजे ॾाढे चो कंहिंजे कुरान करीम में सच लिखियल आहे त कंहिंजे नफ़्स खे ख़बर कान्हे क़यामत कान ई कॾहिं थींदी कंहिंजे नफ़्स खे ख़बर कान्हे कॾहिं केरु मरंदो ॿार पेट में आहे नर आहे या मादी आहे या कंहिंजे नफ़्स खे ख़बर कान्हे मखदूम सरवर नूह फरमाइनि था सचो क़ुरान आहे पर मुल्हनि कोन सम्झो आहे बराबरि कंहिं नफ़्स खे ख़बर कान्हे इंसान नफ़्स मां ऐं रूह मां ठहियल आहे इंसान जे नफ़्स खे ख़बर कान्हे पर जॾहिं इंसान जो रूह पाक थी वेंदो हुनखे लामकान जी भी ख़बर हूंदी आहे अल्लाह ताला जेका नफ़ी कई आहे सा नफ़्स जी ख़बर पई आहे ला तालम नफ़्सन नफ़्स नथो ॼाणे पियो नफ़्स खे ख़बर कान्हे का नफ़्स खे इल्मु कोन्हे को रुगो नफ़्स न आहे इंसान सां रूह बि आहे मखदूम सरवर नूह फरमाए थो त मुल्हनि क़ुरान पढ़ियो ई कोन्हे को वाक़ई नफ़्सानियत खे ख़बर कान हूंदी आहे पर जॾहिं इंसान पंहिंजे नफ़्सानियत खे ख़तमु करे रूहानियत खे उजागर कंदो आहे त रूहानियत उहा शइ जो वेठो काज़ी अहमद में आहे पर ख़बर मदीने जी ॾींदो आहे और मुंहिंजा दोस्तो इएं मखदूम साहब चई बस कई त मींहुं वसणु शुरू थियो एतिरो मींहुं वठो माण्हू हिकिड़े चयो मखदूम साहब अस हदीस में ईंदो आहे त मींहं जे हिकिड़े हिकिड़े फुड़े सां मलाइक गॾिजी ईंदो आहे पर उहो हिकिड़ो फुड़ो जेको मलाइक खणी ईंदो आहे वरी क़यामत ताईं हुनखे वारो कोन मिलंदो आहे इहा सची ॻाल्हि आहे मखदूम साहब जोश में अची वियो पर फरमाइनि था त रसूलुल्लाह जी हदीस सही आहे हर हिकु फुड़ीअ सां मलाइक गॾु ईंदो जेकॾहिं तव्हांखे एतबार नथो अचे त कलम पन्नो खणी वेठो त मां तव्हांखे मलाइकनि जा नाला बि लिखी ॿुधायां
ओॾो हाल आहे जो पुटण जे नाले जी ख़बर कान थी पवे उन पंहिंजे महवियत जे आलम में, पर जो उन मक़ाम ते पहुचे थो चवे थो लखनि किरोड़नि मलाइकनि जा नाला मां सरवर नूह खां पुछो त मां तव्हांखे ॿुधाए सघां थो। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जे औलिया अल्लाह खे मालूमात रसूलुल्लाह खे बि, तंहिंजे करे इहो तव्हां पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो त रसूलुल्लाह खे 5 ई इल्म आहिनि ऐं काइनात जो इल्म आहे। हाणे तव्हां सम्झी वियो त इस्लाम छाखे चइजे, ईमान छाखे चइजे। हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते सोचे तव्हां पंहिंजो फ़ैसिलो कयो त तव्हां असां मुस्लमान आहियूं या न। नमाज़ पढ़ो था, रोज़ा रखो था, हज कयो था, ज़कातूं ॾियो था, अल्लाह ते ईमान केतिरे क़दुरु आहे, रसूलनि ते केतिरे क़दुरु ईमान आहे। इन सभिनी ॻाल्हि खे सोचण वारे खे, इन ते ईमान आणण वारे खे छा चइबो आहे? चओ मुस्लमान। छा चयो बाबा? उन खे छा चइबो आहे? मुस्लमान। हाणे मुस्लमान मुंहिंजा दोस्त महदूद दायरे जे अंदरि वाड़ियल आहे। कीअं बाबा? तोखे जे लाइ हदूं आहिनि, हिन खां ॿाहिरि न आहे तोखे वञिणो। हा, तूं भील वञी थी, कोली वञी थी, मेंघवाड़ वञी थी, माड़े चो वञी थी, वाणियो वकाल वञी थी, तोते पाबंदी कान्हे, जेको वणई वञी कर। पर जेकॾहिं तूं मुस्लमान आहे त तोखे मुस्लमानी जे चौ देवारी में रहणो पवंदो, पंहिंजे तरफ़ खां तोखे का ॻाल्हि वधाइणी न पवंदी। तोखे ईमान छा ते आणणो पवंदो? अल्लाह ते ऐं अल्लाह जे रसूल ते। चओ सुभान अल्लाह। हाणे क़ुरान शरीफ़ जो फ़ैसिलो ॿुधो। अल्लाह ताला फरमाए थो, मा आताकुमुर रसूलो फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। अव्हांखे जेको मुंहिंजो रसूल करीम ॾिए उहो मुंहिंजे रसूल खां वठो, ऐं जंहिं ॻाल्हि खां मुंहिंजो रसूल तव्हांखे मनो करे उन ॻाल्हि खां रोकिजी पओ। माना मोमिन मुस्लमान उन्ही खे चइबो आहे जो रसूलुल्लाह खां वठे ऐं रसूलुल्लाह जे मनो कयल शयुनि खां रोकिजी पए, पंहिंजे तरफ़ खां न वधाव करे न इज़ाफ़ो करे। जीअं रसूलुल्लाह करे तीअं करे, जीअं रसूलुल्लाह चवे उन ते अमल करे। पंहिंजे तरफ़ खां का ॻाल्हि ठाहीं त पोइ मुंहिंजा अदा इन खे मुस्लमानी जे दायरे में दाख़िल कोन कबो। असां मुस्लमाननि खे अल्लाह ताला छा चयो आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, इज़ा हुय्यितुम बितहियतिन फहय्यू बिअहसन मिनहा औ रुद्दूहा। अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे, अवां जॾहिं हिक ॿिए खे मिलो त पाण हिक ॿिए जी तहियत कंदा कयो, सलाम दुआ कंदा कयो। रसूलुल्लाह फरमायो इन आयत जो मक़सदु इहो आहे त तव्हां जॾहिं पाण में मिलंदा कयो त हिक ॿिए खे चवंदा कयो अस्सलामु अलैकुम। छा चओ? ॾाढे चो छा चओ? त अॻे शख़्स खे वरी छा चवणो आहे? वालेकुम अस्सलाम। भला जेकॾहिं फहय्यू बिअहसन मिनहा, अल्लाह जो हबीब फरमाए थो अञा सुहिणो जवाबु ॾियोसि। कीअं? हुन चयो अस्सलामु अलैकुम, तव्हां चओ वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। पर जे हो चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह त तव्हां चओ वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातुहू। पर जे हो चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातुहू त तव्हां चओ वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातुहू व मग़फ़िरतुहू। नबी करीम अलैहिस्सलाम असांखे तरीक़ो ॾसियो। हाणे जेको नबी तरीक़ो ॾसियो उहो भलो या जेको असां ठाहियूं उहो भलो? ॾाढे चो त मां ॿुधां। पोइ तव्हां हिक ॿिए सां मिलंदा हो त अस्सलामु अलैकुम चवंदा कयो न, या अली मदद छो था चओ पिया? बाबा या अली मदद, पोइ छा चवंदो? पीर मौला अली मदद। कंहिंखे खणी चओ बाबा इहो जाइज़ कोन्हे, तव्हांखे अली सां हे साड़, तॾहिं तव्हां या अली मदद ते चिड़ो था। अली सां मोहबत हुजेव हा त पोइ तव्हां या अली ते छो चिड़ो हा? अवां या अली ते चिड़ो था माना तव्हांखे अली सां साड़ आहे। मां तव्हां खां पुछां थो, अली मथे या रसूलुल्लाह मथे? ॾाढे जो अली बि अली तॾहिं थियो जॾहिं रसूल जो ग़ुलाम थियो। हा हो न साईं? अली बि अली तॾहिं या जॾहिं महबूब जो सचो वफ़ादार आहे। अली बि तॾहिं अली असांखे वणे थो जो महबूब जो परवानो आहे।
पर ख़ुदा न ख़ास्ता जे अली नबी जी मुखालफ़त करे हा त असां अली साईं जी प्यार मोहब्बत जी दवाई कोन कयूं हा। पर अली साईं खे महबूब सां प्यार आहे। अली महबूब जो ग़ुलाम आहे, अली महबूब जो सौट आहे, अली महबूब जो न्याणो आहे, अली नबी करीम जो सहाबी आहे, अली नबी करीम जो मुरीद आहे, अली नबी करीम जो उम्मती आहे। महबूब सां इश्क कंदो आहे। मालूम थियो त नबी जो शान मथे आहे। हाणे तूं असांखे तो तानो हणी त या अली मदद ते चिड़ो था, तव्हांजी माना तव्हां अली सां साड़ था कयो। हाणे असां अॼु खां पोइ सलाम करे कोन चवंदासीं, छा चवंदासीं? या मुहम्मद मदद। बाबा रसूलुल्लाह अली खां मथे आहे या न आहे? पोइ भला या अली मदद जे जाइ ते या अली मदद न चओ, पोइ चइजो या मुहम्मद मदद। पोइ चवंदो तव्हां वरी अली खां फिरो था, पोइ मां वरी चवंदो भला तव्हां मुहम्मद खां फिरो था। अड़े इहा असुल ॻाल्हि कान्हे का। मां तोखे कोन थो झलियां, सुबुह खां शाम ताईं सॼो ॾींहुं वेठो करे या अली या अली या अली। केरु थो तोखे झले? अलीअ खे सॾ कर, छो न सॾ कबा कबो। पर मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, इहे सॾ ॾींहं जो कर, राति जो कर, भली कर, पर सलाम में न कर, छो त सलाम मुहम्मद करीम मुक़रर करे छॾियो आहे। नबी करीम सलाम में जेका ॻाल्हि चई आहे उहा चवणी आहे। सलाम में या अली मदद कोन चवणो आहे। बाक़ी तूं अलीअ जी मदद घुर, भली घुर। तोखे असां अहले सुन्नत वारा मनो कोन था कयूं पिया। पर मुंहिंजा दोस्तो अदीज़ो मुस्लमान भाइरो, मुंहिंजा अदड़ा साईं, अस्सलाम वालेकुम हिकिड़ो नबी करीम जे मथां मुक़रर आहे तरफ़ अल्लाह पाक ॻाल्हि मुक़रर करे ॾिनी आहे। उन में इज़ाफ़ो कोन कबो। उहो ई कंदासीं जेको रसूलुल्लाह ॾसियो हूंदो। असां पंहिंजे ख़्वाहिशुनि जा मुरीद आहियूं, क़ुरान जा न, नबी जा न। जेका शइ असांखे अचे थी, ठही मिले थी, उहा ठाहियूं था। इहो सोचूं ई कोन था त जाइज़ आहे या नाजाइज़ आहे। अॼुकल्ह वरी हिकिड़ा नवां स्टीकर निकिता आहिनि, नवां। इहे हिन साल मां ॾिठा आहिनि, अॻे कोन हा। कहिड़ा? लब्बैक या हुसैन। अबा ॾिठा अथव? छा लिखियलु आहे? कॾहिं सोचियो अथई या हुसैन लब्बैक जो या हुसैन जो मतिलबु छा आहे? तूं या हुसैन चओ, सॼो ॾींहुं चओ, केरु थो झलई? पर लब्बैक काथे चइबी आहे? लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। लब्बैक जी माना मां हाज़िर आहियां। लब्बैक जी माना छा आहे? ॾाढे जो लब्बैक जी माना अञा अञा ॾाढे जो लब्बैक माना हुसैन त असां वटि हाज़िर आहे। हुसैन खे त ताक़त आहे, पर तूं मवाली चरसी, तोखे कहिड़ी ताक़त आहे जो तूं हुसैन वटि हाज़िर आहे? लब्बैक या हुसैन माना मां तो वटि आहियां। तूं त काज़ी अहमद में धिका थो खाईं, तूं कीअं लब्बैक थो चवीं पियो? अल्लाह असां सां गॾु आहे, असां अल्लाह सां गॾु आहियूं। या हुसैन चइबो, पर लब्बैक अल्लाह लाइ चइबो। जेका अल्लाह जी शइ आहे सा ग़ैरुल्लाह लाइ कान चइबी। सुभाणे मथां ग़लति माना कढी त असां तव्हांखे हुसैन खां परे था कयूं। न न, तूं सॼो ॾींहुं तस्बीह खणी वेठो कर, या हुसैन या हुसैन या हुसैन, सॼो ॾींहुं चओ, का मनो कान्हे का। पर मुंहिंजा दोस्त, लब्बैक जो लफ़्ज़ न कढाइजां। लब्बैक जो लफ़्ज़ अल्लाह जे ज़ात जे लाइ आहे। कंहिंजे लाइ आहे? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ, कंहिंजे लाइ आहे? सुभान अल्लाह व बिहम्दी। कंहिंजे लाइ आहे? अल्लाह जे लाइ आहे। सुभान ख़ुदा जो शान आहे। सुभान अल्लाह व बिहम्दी ख़ुदा जे लाइ आहे। इहो लफ़्ज़ सुभान कंहिं ॿिए जे लाइ सुभाणे चओ, सुभान या हुसैन, सुभान या अली, सुभान या मोहम्मद, सुभान या मुफ्ती, सुभान या पीर फलाणा। मुंहिंजा तो त शिरक थी पवंदो, कोन चवणो पवंदो। अल्हम्दुलिल्लाह असांखे अहल बैत सां बि मोहब्बत आहे, अलीअ सां बि मोहब्बत आहे, हुसैन सां बि मोहब्बत आहे, नबीअ जे बचड़नि सां बि मोहब्बत आहे। पर अल्लाह जे फज़ल सां असां मुशरिक न आहियूं। चओ मुवाहिद आहियूं। ॾाढे चओ, असां छा आहियूं? मुवाहिद आहियूं। अल्लाह जी तौहीद खे मञण वारा आहियूं। अल्लाह जो लफ़्ज़ ॿिए लाइ कोन चवंदासीं। मुंहिंजा अदा जेको अल्लाह जे लाइ लफ़्ज़ आहे, अल्लाह लाइ चइबो, ॿिए जे लाइ कोन चइबो। ख़ुदा शल तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए। अल्लाह ताला फरमायो, या अय्युहन नबी, चओ सुभान अल्लाह। ओ ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, या अय्युहन नबी। नबी जी माना छा आहे? ग़ैब जी। ॾाढे चओ, ग़ैब जी। ज़ालिका मिन अंबाइल
इल गैबे नूहीही इलैक। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम, हे सब गैब जूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां अल्लाह तो मोहम्मद ॾे वही करे छॾियूं आहिनि। असां खां क़यामत गायब आ, मोहम्मद करीम क़यामत जी ख़बर ॾिनी। जन्नत असां खां गायब आ, मोहम्मद करीम जन्नत जी ख़बर ॾिनी। जहन्नम असां खां गायब आ, जहन्नम जी नबी करीम ख़बर ॾिनी। मलाइक असां खां गायब आहिनि, महबूब मोहम्मद करीम असांखे मलाइकनि जी ख़बर ॾिनी। पुलसरात असां खां गायब आ, उन पुलसरात जी असांखे मोहम्मद करीम ख़बर ॾिनी। हाणे तूं कहिड़ी कहिड़ी शइ जो इनकार कंदे? जो कुझु मोहम्मद करीम ॿुधायो आ, सब मोहम्मद करीम गैब जो इल्म ॿुधायो आ। कुंभर खे ठिकर ठाहिण नथा अचनि, बेवकूफ़ आ। इएं जेको चवे त नबीअ खे गैब जो इल्म कोन्हे, उहो बि बेवकूफ़ आ। छो त नबीअ जी माना आहे, नबीअ जी माना आहे गैब जी ख़बर ॾींदड़। पोइ मुंहिंजा दा जेको गैब जी ख़बर ॾींदड़ आ, उहो ई गैब जो इल्म ॼाणंदो आ। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे सबक़ विसरी त कोन वेंदो न भा। छा सबक़ हिकिड़ो पको कयो? चो त नबी माना गैब जो इल्म ॼाणंदड़, नबी माना गैब जी ख़बर ॾींदड़। चो नबी माना गैब जी, चओ चओ सभई चओ, सभई चओ, डिजो न। मां जवाबदार वेठो आहियां, अवां खां को दलील घुरे त हलिया अचो, आउं तव्हांखे दलील ॾियण लाइ तयारु आहियां। नबी जी माना छा आहे? चो गैब जी ख़बर। अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहन नबी, ओ गैब जे ख़बरुनि ॾियण वारा, हस्बुकल्लाह, तो मोहम्मद करीम लाइ अल्लाह काफ़ी आ। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ। मुला भी चौंदा आहिनि, बस हमारे लिए सिर्फ, जोर ॾींदा, सिर्फ हमारे लिए सिर्फ अल्लाह काफ़ी है। सुन्नी चवंदो आहे असांजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल काफ़ी है। मौलवी साहब आयत में त बीठो आहे हस्बुकल्लाह, तुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे। तव्हां पोइ अल्लाह काफ़ी खे वरी रुगो सिर्फ़ रसूल बि ॻंढो था, किथों आंदो आहे? मुंहिंजा दोस्त, आयत जी माना अॻिते ईंदी, पाण ई मसइलो हल थींदो, पर पहिरीं हिकिड़ो ॿियो अक़ीदो ॿुध। मुंहिंजे महबूब करीम जे मथां पहिरियां पहिरियां कलमो भरींदड़, चओ सुभान अल्लाह। मुझे हबीब ते अव्वल अव्वल ईमान आणींदड़, मुझे महबूब जे उम्मत में पहिरो पहिरो रजिस्टर में नालो लिखाईंदड़, मुंहिंजो सोहणो सिद्दीक़ आ। जो अब्दुर्रहीम जो फैसलो कोन्हे, खुद अलीअ जो फैसलो आ। ओ अलीअ जे मुहब्बत जी दावा करण वारा, मुर्शिद जो फैसलो मञ। मूंखे पंहिंजे पीर जो फैसलो क़बूल आ, तूं बि पंहिंजे पीर जो फैसलो कर। अली साईं ख़ुदि फरमाए थो त अव्वल अव्वल ईमान सिद्दीक़ आंदो आहे। ऐं चवंदो किथे हवालो आहे? जे बुखारी जो हवालो ॾींदुसि, चवंदे सुन्नीअ जो किताब आहे। जे मुस्लिम जो हवालो ॾींदुसि, चवंदे सुन्नीअ जो किताब आहे। मुंहिंजा अदा जे इब्न माजा जो हवालो ॾींदुसि, चवंदे सुन्नीअ जो किताब आहे। पर जेकॾहिं कंहिं ॿिए किताब जो चवंदे सुन्नीअ जो किताब आहे, तंहिंजे करे मां सुन्नीअ जो हवालो ई कोन थो ॾियां। अचु त तुंहिंजे मौलवीअ, तुंहिंजे मुल्ला बाकर मजलसी जे किताब जो हवालो ॾियां। उन मुल्ला बाकर मजलसी शीयनि जे वॾे आलिम पंहिंजे किताब बिहारुल अनवार में लिखियो आहे, अली अल मुर्तज़ा फरमाए थो, इमाम जाफर सादिक राविया त मोहम्मद मीर ते अव्वल अव्वल कलमे भरण वारो सिद्दीक़ अकबर आ। घटि में घटि पंहिंजे घर जी त ॻाल्हि क़बूल कर, मुंहिंजी मञे या न मञे। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, इन हवाले खे ॾियण ॾे लाइ ॾेखारण लाइ फ़क़ीर हिकु ॾींहुं बि तयारु आहे, पर जेसीं ताईं साहु सिसी ॿिया तेसीं ताईं ॾियण ॾेखारण लाइ मां तयारु आहियां। केर बि मैदान में अचे पर ॾेखारींदुसि, तॾहिं जॾहिं अॻ में लिखी ॾिए त मां सुन्नी थींदुसि। ईअं न साईं, रुगो इहो हवालो ॾिसी हलियो वञे, फ़ाइदो कहिड़ो? मुंहिंजा दोस्त पहिरीं चवे त मां पंहिंजे मज़हब खे छॾे फिटो करे, पंहिंजे मज़हब खे टे ॻाल्हियूं करे छॾे, उन खां बाद में सुन्नी मुस्लमान थी बेड़ा पार थी वेंदा। अचे को मैदान में कंहिंखे ज़रूरत हुजे त हलियो अचे।
हाणे सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ हज़रत अमीर उमर थो चवे त हमेशह असां खां अॻु कढंदो हो छा में नेकी जे कम में मारे वञे हज़रत उमर पियो चवे मां वस कया त मां पंहिंजी गोए खणा अबू बकर खां आगराई खणा पर कॾहिं बि न हिकिड़े दफ़े मूंखे ख़बर आई त अबू बकर जो हाल हुयो कोन पैसड़ा कोन हुअसि मूं वटि पैसा जाम हा सोणे नबी चयो आहे को अल्लाह जे राह में को खणी अचे त मुजाहिदनि जे लाइ उठ घोड़ा वठूं हज़रत उमर थो चए मां चयो यार अॼु अबू बकर खे मारे वेंदुसि पूरे घर जो अधु माल भरियूं ॿधी नबी करीम जे ख़िदमत में आणे रखियुमि ऐं ख़ुशि हुजां त मां अबू बकर खे मारे वेंदुसि अबू बकर वरी सॼे घर खे बुहारो ॾेई सॼो माल रसूल जे दरबार में रखियो अल्लामा इब्ने कसीर रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे तफ़सीर कबीर वारे फ़खरुद्दीन राज़ी बि लिखियो आहे त जंहिंमहिल अबू बकर घर जो माल पे मेड़ियो तंहिंमहिल जेके जान ते कपिड़ा नवां हुअसि उहे लाहे बि भरी में विधई पुराणा फाटल कपिड़ा पातई जंहिंखे चाक आयल हा फाटल हा ॻरियल हा अबू बकर सिद्दीक़ उघड़ ढकण लाइ खजीअ जा पन पटे उन फाटल कपिड़नि खे टाका हया उघाड़ो न थिया उहे फाटल कपिड़ा पाए खजीअ जा फड़ा ॻंढे टाका हणी घर मां निकितो निकिरण महिल हीअ घर जे भित खे हथ पियो हणे ज़ाल थी चवे अबू बकर छॾियो त घर में कुझु कोन थी हे भित खे छाजा तो हथ हणी चवण लॻो भलो थई अॼु मुंहिंजे हबीब चयो आहे त अल्लाह जे राह में कुझु खणी अचो अवां माइन जी आदत हूंदी आहे जंहिंमहिल घर में ट्रोपो ॾींदियूं आहियो त वांदियूं थी करे सुई भित में लॻाए छॾींदियूं आहियो अॼु भित खे हथ इन्हीअ जे करे थो हणा त हर शइ मुहम्मद जे नाले तां कुर्बान कयां मतां सुई बि रहिजी वञे त महबूब जे आॾो काणियारो थी पवां या भित तां सुई ॻोल्हे बि खणी थो वञा पियो मुंहिंजा दोस्तो ये कपिड़ा पाए माल जी भरी ॿधी नबी करीम ॾे रवानो थियो आहे अञा पहुतो कोन्हे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो गौर जो मक़ाम आहे अञा हबीब जी दरबार में कोन पहुतो आहे जिब्रील लही आयो आहे महबूब जी दरबार में हुज़ूर जे आॾो अस्सलाम वालेकुम करे वेही रहियो अञा जो महबूब ॾिसे त जिब्रील जा कपिड़ा फाटा पिया आहिनि जिब्रील जे कपिड़नि खे टाका लगा पिया हन खजीअ जे फड़हन जा हुजूर हैरान थी पुछे तो जिब्रील तू खुश पोशाक हूंदो आ नूरानी लिबास हूंदो थी ए फाटल कपड़ा खजीअ जा टाका लगल सबब कहिड़ो आ जिब्रील तो चे मुंहिंजा हबीब मथे निहार हुजूर मथे निहारो त लखन जे तादाद में मलाइकन के इहो लिबास पातल हो हुजूर फरमाइन था ओ जिब्रील छा सबब आ तो भी यो फाटल लिबास पातो वा हजारन मलाइकन फाटल लिबास पातो आ जिब्रील तो चे सोना तुझे गुलाम अबू बकर सिद्दीक जो लिबास पातो वा इजो माल खणी तुझी दरबार में अचे थो अल्लाह के अदा वणी वई आ रब तो चे मलाइको तव्हां भी इहो लिबास कयो या रसूल अल्लाह हक चार यार दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो थोड़ी देर गुजरी सिद्दीक अकबर आयो माल रखई महबूब करीम अलैहिस्सलाम सबन का पुछंदा वा हे का जो माल आ ऐसे तलहे जो आ ही का जो आ अब्दुर्रहमान बिन औफ जो आ ही का जो आ अबू हुरैरे जो आ ही का जो आ ये पुछंदा पुछंदा वा वडो माल भरी पई ही पण फरमे हे हेतरो माल का जो आ हजरत अमीर उमर तो चे किबला तव्हां जे गुलाम उमर जो आ पण खुश तो बई फरमाइन था मा अब क़ैत ले अहलिक ओ उमर घर छा बचायो थी हे ते हेडो माल खणी आयो आ चवे तो अब क़ैत मिसलहू या रसूल अल्लाह जेतरो खणी आयो आया ओतरो घर भी रखी आयो आया अगते वध्या माल जी भरी पई आ उहा भरी खुद बुधाए पई त जै घर में आई आया उन घर में कुछ न बचो आ हबीब फरमाता ही का जो माला सिद्दीक अकबर चवे तो किबला तुझे गुलाम सिद्दीक जो आ पाण फरमाता मा अब कई तले अहलिक ओ सिद्दीक घर छा छड़े आयो आ चवे तो अल्लाह व रसूलहू ओ मुझा महबूब घर वारन जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छड़े आयो आहियां मां अबू बकर जे लाइ अल्लाह काफ़ी आ ऐं मुहम्मद काफ़ी आ
सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, सिद्दीक़ अकबर जो ईमान आहे त मुंहिंजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो, ॾाढे त चओ यार, ॾाढे त चओ, कंहिंजो अक़ीदो आहे सिद्दीक़ अकबर जो त मुंहिंजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल काफ़ी आहे। मां पंहिंजे घर अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां। हाणे हेॾे मुॾे ॾेहारियो, हेॾे ॾेहारियो, सिद्दीक़ कंहिंसां थो बीठो ॻाल्हाए? थकिजी पिया हो त बसि कयां। कंहिंसां थो ॻाल्हाए? ॾाढे जो कंहिंसां थो ॻाल्हाए? अञा ॾाढे जो कंहिंसां थो ॻाल्हाए? महबूब सां। कंहिंसां? महबूब अॻियां बीठो अथसि न। महबूब हेॾे त निहार महबूब छा फरमायोसि? ॾे ख़बर घर छा छॾियो थी? महबूब सां साम्हूं बीठासीं। घर 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 अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां। माना सिद्दीक़ जो अक़ीदो आहे त मुहम्मद मुंहिंजे बि आॾो आहे त मुंहिंजे घर में बि आहे। ओ सोहणा हो सिद्दीक़ अकबर जो हाज़िर नाज़िर जो अक़ीदो आहे। अबू बकर सिद्दीक़ मञे थो त मुहम्मद करीम मुंहिंजे आॾो बि आहे त मुंहिंजे घर में बि मौजूदु आहे। ओ मुल्ला तूं चवंदो आहे सिपाही सहाबा, सिपाही सहाबा, सहाबनि जो सिपाही, तोखे सहाबनि जे इश्क जी ख़बर ई कान्हे का? तूं सहाबा वारो इश्क धार जेके मुहम्मद करीम खे हाज़िर ऐं नाज़िर मञींदा हा। मुंहिंजे महबूब करीम जो नालो बांग में ईंदो, अबू बकर चुमंदो हो, चओ सुभान अल्लाह। तूं जेकॾहिं सहाबा जो ग़ुलाम आहे त सहाबा जे सुन्नत ते हल। सिपाही सहाबा, असीं सुन्नी मुस्लमान आहियूं, वहाबी सिपाही सहाबा थी नथो सघे। नबी करीम अलैहिस्सलाम जे सहाबा खे रसूलुल्लाह सां इश्क हो, चओ सुभान अल्लाह। त छा अक़ीदो आहे अबू बकर जो? त मुंहिंजे लाइ अल्लाह बि काफ़ी आहे, त मुंहिंजे लाइ अल्लाह जो रसूल बि काफ़ी आहे। मुंहिंजा दोस्तो, उन खां पोइ हज़रत अबू बकर जो इहो बि अक़ीदो आहे त रसूलुल्लाह मुंहिंजे बि आॾो आहे त मुंहिंजे घर में बि मौजूदु आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला फरमाए हस्बुक अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे। अॻिते वमन इत्तबअक मिनल मुमिनीन, मुंहिंजा हबीब तुंहिंजे लाइ अल्लाह बि काफ़ी आहे ऐं तुंहिंजे लाइ उहे मोमिन बि काफ़ी आहिनि जन मोमिननि तो मुहम्मद ते ईमान आंदो आहे। कुरान मां साबित हो, जॾहिं अल्लाह जे रसूल जे लाइ अल्लाह थो चए त मां बि तुंहिंजे लाइ काफ़ी, मोमिन बि तुंहिंजे लाइ काफ़ी, त वरी मोमिन चवंदा आहिनि असांजे लाइ अल्लाह काफ़ी, असांजे लाइ अल्लाह जो रसूल बि काफ़ी। मुंहिंजा दोस्तो, जन नबी करीम सां प्यार कयो, मुहबत कई, उन्हनि जी मुहबत असांजे लाइ ईमान जो जुज़ आहे। जेसीं ताईं उन्हनि सां मुहबत न कबी तेसीं ताईं मोमिन न थींदासूं। इन जे बारे में क़ुरान शरीफ़ जी आयत मां पढ़ां, दलील ॾियां, उन खां बाद में अॻिते हलो ख़बर पवंदी। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु। चओ चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाया, कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। सुभान अल्लाह जो जवाब मज़े सां आयो। कुल ऐ मुंहिंजा नबी चओ, ला असअलुकुम, मां मुहम्मद तव्हां खां मज़दूरी कोन थो घुरां। अब आहे शामियाने वारो मज़दूरी घुरंदो न, लाउड वारो, बाबा मूं सॼो ॾींहुं लाउड हलायो आहे, पैसा ॾियो। बाबा शामियाना मुंहिंजा टंगिया मज़दूरी ॾियो। महबूब करीम फरमाए थो, मां तव्हांखे निमाज़ सेखारी, रोज़ा सेखारिया, हज सेखारियो, शिरक खां बचायो, ईमान तव्हांखे ॾिनुमि, अव्हां जे लाइ मूं जंगियूं कयूं, जिहाद कया, क़यामत में बि मां मुहम्मद तव्हांजी ज़ामिनो आहियां। इंशाअल्लाह पंहिंजो सहारो रसूलुल्लाह जी ज़ात आहे। हाणे महबूब चए थो मूंखे बि त मज़दूरी ॾियो। कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा, ओ मुंहिंजा नबी तूं उन्हनि खे चओ त मां मुहम्मद करीम तव्हां खां मज़दूरी कोन थो घुरां। मज़दूरी ॾाढे चओ, पीर खे ॾनु खपे, पीर खे नज़रानो खपे, पीर खे हदियो खपे, पीर खे पैसा खपनि। के त पीर अहिड़ा भला राहनि जो ढगो वहे पियो बनीअ में, ज़ोरी ॾोरणो खोले ॾाधु कढियो था वञनि।
अवां जे मुल्क में कोन हूंदा मां तव्हांजी ॻाल्हि कोन थो कयां मतां को चओ त असांजे मुल्क में अहिड़ा अवां जे मुल्क जा सभु पीर भला रहनि मां वॾे लाड़ जी थो ॻाल्हि कयां हिते बि आहिनि हा पोइ मिलई दरिया साॻे जो पाणी था पीऊं पिया अक़ीदे वारो त ॾींदो पर हाणे खामखा मुरीद जो मथो बि त न कूड़जे ग़रीब जा बच्चा ॿेर ते साईं खे मिड़े सभु कुझु खपे असांजा मुर्शिद करीम पीसे रोज़े वारा फरमाईंदा हा त फ़क़ीर चइजे उन खे जंहिंजी सबरी असरे फ़क़ीर खे चइजे जंहिंजी सबरी असरे फ़क़ीर चइजे उन खे जंहिंजी सबरी असरे पर घर घुरे की न की पर घरां बि की न घुरे पर घर समझो था पराए घरां पर घर माना ॾाढे ॻाल्हाईंदा हलो पराए घरां फ़क़ीर चइजे उन खे जंहिंजी सबरी असरे पर घर घुरे की न की पर घरां बि की न घुरे पोइ जेको मानीअ कान मरे सो सामी सॾिबो की न की अब जेको मानीअ जे पोयां नज़राने जे पोयां तोहफ़नि जे पोयां ॾन जे पोयां उन मंझि बि चाढ़ो कोन थींदी मुंहिंजा दोस्तो जेको तवक्कल ते ख़ुदा जे राह में वेठो हुजे अल्लाह पाक ते भरवसो कयो वेठो हुजे जंहिंजो ईमान हुजे वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु जंहिंजी अल्लाह ते तवक्कल आहे तव्हांजा बेड़ा पार पीर बि उहो आहे जेको तुंहिंजो हिकिड़ो हथु हितां वठई त ॿियो हथु रसूलुल्लाह सां गॾाए छॾई ख़ैर अर्ज़ पे कयुमि ॻाल्हि यादि आहे न साईं अल्लाह ताला फरमाया कुल ऐ मुंहिंजा नबी चओ ला असअलुकुम अलैहि हिन दीन जे मामले में मां तव्हां खां का मज़ूरी को नथो घुरां न ॾन खपे न ॾोकड़ खपनि न सोन खपे न चांदी खपे मां मुहम्मद तव्हां खां कुझु नथो घुरां न ॾिजो छो इन अजरिया इल्ला अल्लाह बी आयत अल्लाह ताला फरमाए थो तू चओ मुंहिंजा महबूब त मुंहिंजो अजर मुंहिंजी मज़दूरी मुंहिंजे अल्लाह ते आहे उहो मूंखे पाण ई ॾींदो अवां खां मूंखे कुझु न खपे न ॾियो हिकिड़ी शइ घुरांव थो उम्मतियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो हिकिड़ी शइ घुरांव थो उहा ॾियो सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जय ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो आहे उन्ही खां मां हिकिड़ी शइ घुरां थो साईं छा था घुरो अल्लाह ताला फरमाए थो चवीन ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा कुझु न खपे हिकिड़ी शइ तव्हां खां घुरां थो जेके मां मुहम्मद जा माइट आहिनि मुंहिंजा अज़ीज़ आहिनि जंहिंसां मुंहिंजी मिट्री आहे जंहिंसां मुंहिंजी रिश्तेदारी आहे मां मुहम्मद करीम तव्हां खे चवां थो उन्हनि सां प्यार कजो दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो ॾिसो अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए ऐं मुंहिंजा नबी तूं चई ॿुधाए मां दीन जी मज़ूरी तव्हां खां कोन थो घुरां इन अजरिया इल्ला अल्लाह मुंहिंजी मज़ूरी अल्लाह ते आहे बाक़ी हिकिड़ी शइ घुरांव थो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा जेके मां मुहम्मद करीम जा रिश्तेदार आहिनि उन्हनि सां प्यार कयो जंहिं न मुंहिंजे रिश्तेदारनि सां प्यार कयो ॼण त हुन दीन जो कर्ज़ अदा कयो पर जंहिं रिश्तेदारनि सां प्यार न कयो उन ॾे दीन जो कर्ज़ बाक़ी आहे अब कंहिंसां प्यार कयो नबी जे चओ माइटनि सां ॾाढे चओ नबी जे ज़ोर सां नबी जे इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा मुंहिंजे क़रीबनि सां रिश्तेदारनि सां मुहबत कयो छा काज़ी अहमद में इहो रवाज आहे छा त सहुरो माइट न आहे सालो माइट न आहे न्याणो माइट न आहे मुंहिंजा दोस्त कई दुनिया में हदा तूं केरु आहे चए मां जतो ई आहियां अबा तूं केरु आहे चएसि मां खोसो आहियां पोइ तव्हां कीअं अदा सां पाण में मिट्री कई आहे छा चवंदा असां पाण में
माना हुआ ज़ात ॿी आहे, हुआ ज़ात ॿी आहे, पर जॾहिं इहे पंहिंजा पाण में ॾींदा वठंदा आहिनि त ॿी हिक ॿिए खे मिट सॾींदा आहिनि। हालांकि ॾाॾो ॿियो आहे, नानक ॿियो आहे, ख़ानदान ॿियो आहे, पर जॾहिं पाण में ॾे वठ कंदा आहिनि, मिटी माइटी कंदा आहिनि, हिकिड़ी क़ौम वारो ॿी क़ौम वारे जो मिट थी पवंदो आहे। इन्हीअ जे करे जो मिटियूं कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त, अलाह जे क़ुरान ईअं कोन चयो इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, अलाह चयो ईअं कोन चयो इल्लल मवद्दतल इब्न, इल्लल मवद्दतल वलदल इब्न, इल्लल मवद्दतल बिन्त। ईअं कोन अलाह चयो त धीअ सां मुहबत कयो, अलाह ईअं कोन चयो त ॾोहिटे सां मुहबत कयो, अलाह ईअं कोन चयो त सौट सां मुहबत कयो, अलाह ईअं कोन चयो त फलाणे सां मुहबत कयो। अलाह चयो जंहिंसां बि मुहम्मद करीम मिटी ॻंढी आहे उन सां प्यार करणु दीन जो कर्ज़ लाहिण जे बराबरि आहे। कुझु क़ुरान खे मञो, कुझु क़ुरान खे मञो। ये गुमराह करण वारा जंहिंखे न निमाज़ जी ख़बर, न रोज़े जी, न हज जी, छा फरमाया कुकड़ी कूं तुसां दाणे न चुङो। ॿ टे ॾोहीड़ा यादि कयो, हेॾो जूं ॻाल्हियूं होॾो जूं, न क़ुरान न हदीस न छा न ॿियो त ठहियो, पर तहारत बि कान थी अचे। तहारत कीअं कबी आहे उहे तव्हांखे गुमराह करे वेढ़ाए नबी जे ख़ानदान खां परे पिया कनि। मुहम्मद मीर त चवे थो अव्हांजी नज़र खां मुंहिंजी नज़र वधीक आहे। जन खे मुंतख़ब करे चूंडे मां मिटी कई आहे, तन खे मां सुञाणा थो, तव्हां कोन था सुञाणो। ख़ुदा जो कसम आहे, जेको मुहम्मद जो मिट आहे सो असांजे अखियुनि जो नूर आहे। रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। ओ मुहम्मद करीम जा सहाबियो, मां अल्लाह तव्हां खां राज़ी आहियां, तव्हां मूंखां राज़ी आहियो। अल्लज़ीना, हाणे क़ुरान जो फ़ैसिलो, अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। अल्लाह ताला फरमायो, जन मुझे मुहम्मद करीम ते ईमान आंदो, वहाजरू जन हिजरत कई, वजाहदू मुहम्मद करीम सां गॾु जिहाद ते विया, बिअमवालिहिम व अनफुसिहिम पंहिंजा माल पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। अल्लाह ताला उहे मुहम्मद जा असहाब आज़म दरजतन इंदल्लाह, इहे मां अल्लाह वटि तमामु वॾे दर्जे वारा आहिनि। चङो हिकिड़ो मसइलो ॿुधायो, पोइ दुआ था ख़ैर जी घुरूं। फ़ैसिलो तव्हां ते, अली मथे या इमाम महदी मथे? कुझु ई कोन था चओ। इमाम महदी अली जी औलाद मां ईंदो, आयो कोन्हे? चओ चओ आयो, ॾाढो चओ आयो, ज़ोर ज़ोर सां आयो कोन्हे, आयो ईंदो। हू था चवनि त आयो आहे, पर वेठो आहे। काथे वेठो आहे? घार में लिको वेठो आहे। कॾहिं निकिरंदो? ओ जॾहिं 313 शिया थींदा, 313 पक्का शिया 313 थींदा, पोइ मुड़ुसु मैदान ते ईंदो। तंहिंजी माना हे राज अञा कचो कूड़ो आहे, पक्का हुजनि हा त अचे हा न। मुंहिंजा दोस्त, इमाम लिकंदा न आहिनि। करबला में हुसैन लिकी कोन ॾेखारियो, सिर कटाए ॾेखारियो। चओ चओ त अलीअ जो शान महदीअ खां मथे आहे। चओ अलीअ जो शान महदीअ खां, अली अली आहे इमामनि जो ॿार आहे। इमाम आख़िरी इमाम महदी आख़िर में ईंदो। आख़िरी नंढो सभिनि में इमाम महदी आहे। वॾे खां अव्वल इमाम अली आहे, जेको सभिनि जो बाबो आहे ऐं सभिनि जो सरदार आहे। मुंहिंजा दोस्त, चओ सभिनी खां अली मथे आहे। चओ अली सभिनी खां, सभिनी इमामनि खां, इमामनि में अलीअ जो सभिनि खां मथे शान आहे। मुंहिंजा दोस्तो अदीदो, 12 इमामनि में सभिनी खां मथे अली आहे, महदी खां बि मथे आहे। हाणे मूंखे ॿुधाए, जेको कमु अली न करे सघे उहो महदी कंदो? ॾाढे ॻाल्हायो अदा। जेको वॾे कमु न कयो सो नंढो किथां कंदो? मुंहिंजा दाहिरनि जा जाकिर चवंदा थी, गुमराह कंदा आहिनि, चए मुहम्मद करीम जो रोज़ो नापाक आहे। उन मुहम्मद जे रोज़े खे पाक कंदो त महदी अची कंदो। अड़े छो नापाक आहे? चई उन्ही में हो 2 ॼणा सुता पिया आहिनि, तॾहिं नापाक आहे। इमाम महदी ईंदो, अची उन्ही खे कढंदो। मां थो चवां, कढण जी त ॻाल्हि ई कान्हे का। अली दफ़न ई न करे हा। अबू बकर वसियत थो करे, या अली मुंहिंजो आख़िरी टाइम आहे, मुंहिंजो जनाज़ो पढ़ी महबूब जे रोज़े ॾे खणी हलजां। हबीब जी मोकल मिले त दफ़न कजां, न त जन्नतुल बक़िया ॾे पूरजां। अली पाण खणी आयो आहे। महबूब
महबूब जे रोज़े जो दर बंदा हज़रत अली चवे थो अस्सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा महबूब तुंहिंजो सिद्दीक़ दर ते हाज़िरा, मां अली हुन जो जनाज़ो पढ़ी खणी आयो आहियां। ख़ुदा जो कसम आहे पाण ई कड़ो खुलियो, पाण ई दरवाज़ो खुलियो। हयातुन नबी जे रोज़े मूं आवाज़ पियो अचे अदखिलुल हबीब इलल हबीब अना मुश्ताकुन इला रोयतिल सिद्दीक़। ओ मुंहिंजा अली देर न कर, मुंहिंजे सिद्दीक़ खे मां मुहम्मद जे पासे में अची दफ़न फरमाए। तूं तो चवीं पलीत रोज़ो आहे, पोइ तुंहिंजी माना पलीतनि खे अलीअ पे दफ़न कयो, पोइ माना पलीत ई अलीअ कयो न। तूं केॾी तौहीन नथो करीं पियो। जेकॾहिं पलीत हुजनि हा अली कोन दफ़नाए हा, पर जे दफ़नजी विया त अली हिमत करे हा, उन पलीतनि खे पाक करे हा, पर अली छॾे ॾिना। अली जॾहिं महबूब ते सलाम पढ़ण ईंदो हो त सलाम पढ़ी ॿ विखूं हटी चवंदो सिद्दीक़ तो ते बि सलाम हुजे, उमर तो ते बि सलाम हुजे। अली त हुन ते सलाम पढ़ंदो हो। तूं कीअं थो चवीं तो हे पलीत आहिनि? ऐं मां तो चवां कंहिं माउ जे पुट खे ताक़त न आहे इहा ज़बान कढे, हुन जी ज़बान छिके छॾियो। मुहम्मद करीम जो रोज़ो क़यामत ताईं पाक आहे। चओ चओ मुस्तफ़ा जो रोज़ो पाक आहे। जेको चवे तो रोज़ो पलीत लॻो पियो आहे ऐं उन खे इमाम महदी पाक कंदो सो गुमराह आहे, बेदीन आहे। उनखे अलीअ सां मुहबत कान्हे, न को हुसैन जो हबदार आहे, उहो कूड़ो कूड़े जो पुटु आहे, ग़लति थो चवे पियो। असां त मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जो रोज़ो अहिड़ो पाक आहे। ख़ुदा चवे युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। ओ मुहम्मद करीम जा अहल बैतो मां अल्लाह जी मर्ज़ी आहे त अहल बैतनि खे पाक कयां। सच ॿुधाए त अहल बैतनि जो सरदार मुहम्मद रसूलुल्लाह आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हि आहे। अहल बैतनि जो सरदार रसूलुल्लाह आहे। अल्लाह चवे